अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। क्राइम रिपोर्टर सिंध एजाज़ हुसैन मेमन की ख़बर मूजिब मीरपुर माथेलो में सिंधी अदबी शाख मीरपुर माथेलो जे साहकार सां 3 ॾींहंनि वारो किताबी मेलो शुरू, जिते किताब ख़रीद करण लाइ माण्हुनि जो मेलो मतल। हुन मौक़े ते किताब ख़रीद कंदड़नि सोजरो न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मीरपुर माथेलो में घणे अरसे खां पोइ किताबी मेलो लॻो आहे, जंहिंसां माण्हुनि में शऊर ईंदो। अहिड़ा किताबी मेला लॻंदा रहनि जीअं नौजवाननि में किताब पढ़ण वारो शऊर वधे। हिन महांगाई ऐं ॿूसट वारे दौर में माण्हू किताबनि खां दूर थींदा था वञनि। हिन किताबी मेले में सस्ते रेट ते किताब मिलनि पिया, तंहिं करे नौजवान वधि खां वधि किताब ख़रीद कंदा। नाज़रीन, अव्हांखे मीरपुर माथेलो मां ख़बर ॾींदा हलूं था। मीरपुर माथेलो में सिंधी अदबी शाख मीरपुर माथेलो जे साहकार सां 3 ॾींहंनि वारो किताबी मेलो शुरू।